कीअं आहियो प्यारा ॿार? ठीकु आहियो? सबक यादि आहे? नाश्तो वग़ैरह करे आया आहियो या न? शाबाश। तव्हांजी हाज़िरी थिए थी पुट। मेहराब, इलियास, मुबारक, इरफान, बख्तावर। कौन आया? बख्तावर छाला कोन आया पुट? भाई खबर ना है, काफी दिन का स्कूल न पई अचे। पुट तू वहीं ऐं बख्तावर के वठी अच। जी साईं। मथे लाको ले किताब पढ़ो। बख्तावर पुट स्कूल छो कोन आया? छा चयो आहे तुंहिंजी ॾाॾी पुट? साईं मुंहिंजी ॾाॾी चवे थी त छोकिरियूं स्कूल कोन पढ़ंदियूं आहिनि, सिर्फ़ घर जो कमकार कंदियूं आहिनि। न पुट, या तूं कुड़ी ॻाल्हाए। तुंहिंजी ॾाॾी ॼट आहे छा? तूं न्याणियुनि खे स्कूल पढ़ण कान थी रोकी। तूं स्कूल पढ़। तुंहिंजी नानी सां पढ़े थो ॻाल्हाए। शाबाश पुट, तूं वे वे पुट वे। तव्हां पुट पढ़ो, पुट पढ़ो। अरे भाई मुंहिंजा मास्टर कहिड़ो आहे? जी अम्मा, मास्टर आऊं आहियां। आई अब्बा, हालियत त ॾिसो। अबरे असी छोकरियूं कोन स्कूल पढ़ायूं। अब्बा असां माण्हू पिया खिलनि त नियामत हाणे की अच्छी सींध में गुछड़ी थी आहे। छोकरियूं पई पढ़ाई, हिकिड़ा त छोकरा खारियो वेठो ईअं कम कारियुनि खां बि छोकरियूं बि पढ़ायूं। रेबा असांजे ॻोठ में इहो रवाज़ ई कोन्हे त के छोकरियूं स्कूल पढ़नि। भाई असांजा माण्हू पिया खिलनि त नियामत जी पोटी हाणे स्कूल पई पढ़े। अम्मा, मासी नियामत, तैलीम त हर औरत जो बुनियादी हक़ आहे। इहो हक़ इन्हनि खां न खसियो। हिन न्याणियुनि खे जेकॾहिं तैलीम हूंदी, हीअ त अॼु न सुभाणे हिननि खे परायो घर वसाइणो आहे। जेकॾहिं 4 अखर हिननि जे पेट में हूंदा त हीअ पंहिंजो वक़्तु सुठो गुज़ारे सघंदा। इहो वञी किताब खे मस्जिद में कर। तुंहिंजो कोन थो वञो मरे। हा आऊं हाणे पढ़ियल आहियां तो घर कोन पई हलायां। हा इहो साॻई माइन जा 20 मथी अस्पतालूं ते वञा। हा वॾी मटमुनि सां ॻाल्हायां। हा सन्ना खसी काट ठारायां। एसपी ऑफिस ते वञा या इस्माइल पली जो वेठो घराई पुराना कोट बनाई वियसि। हा आऊं कमकार कोन करियां। बाक़ी मुंहिंजे बच्चे खे 6 पुट 7 न्याणियूं। हा बाकी तू आयो ये तो छोकरन के पास अयो पा तुझे अखलाक कर। हा आ तो बुधाया थी कोठ में अचे मानियो तू खायो पांजो टेम पूरो थी न इंदो रे भाई। बाकी असा जे कोठ में तो करी न पड़े। हा आ तो बुधाया थी औ एड़ी पुछड़ी रनया के सजो कोठ नो सुनाई। हा सही थी माने उते बीमार। हा घर जा माल बोसा खेड़ा के खांदो। अले आ तो बुधाई करिया त्यार में छोकरी न पुराई। हां मुने न्यारी को बड़ो चंपो आने मुआ गुच्छड़ा दिग्गा अल्लाह देवी ते मा चीरे सुकाणू विचारे ने मुझे नालो नियामत कोने। माई गाल खिले अच्छा पर जाला पुट
तव्हां पढ़ो इहो जाहलत असां मां सिंधियुनि मां कॾहिं बि न वेंदी त असां जूं नियाणियूं रुॻी थां मलनि इहा अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके न सिर्फ़ु तइलीम खां ई महरूम रखनि थियूं पर हिन अहिड़ियूं औरतूं पूरे ॻोठ खे बि तबाह कनि थियूं पुट ठीकु आहे अॼु जी छुटी करियो हलो पुट हिकिड़ी बि असां जेका रस्ते ते जेको तो गंजी रही पोइ वरी ॿ ट्रैक्टर अची कढाए हींअर झोक मिल ते रवानी करे इहो हाणे पियो अचां ॿियो त ख़ैर आहे परेशान लॻो पियो ई कमदारा जी 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 इन ॻाल्हि मूंखे ॾाढो परेशान कयो आहे साईं कहिड़ी ॻाल्हि तोखे परेशान कयो आऊं वेठो जो एॾो सारो वेठो आहियां तुंहिंजे अॻियां कमदारा जी इहा जेकी भॾियारी ज़मीन आहे न जी इन त असुल माई नामत हथ खां लाइ तयारु कान्हे कमदारा का अहिड़ी सलाह ॾे जो इहा ज़मीन पाण समूरी हड़पे वठूं सलाह ॾियां रईसनदा हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ज़हन में आई आहे तोखे कन में ॿुधायां पोइ जे तूं चवे त खणी ईअं करियूं ॿुधा वाह कमदार वाह ये तो भाई है रईसनदा शाबाश शाबाश कमदार शाबाश आहा। सलाम आहे तोखे वाकई कमदार अॼु बि तुंहिंजो दिमाग़ ओतिरो ई कमु करे थो जेतिरो अॻु में कंदो हो बिल्कुलु साईं हाणे तुंहिंजी कमदारी पियो करे सो घटि हूंदो छा अञा चाचो जेको वियो हलियो आहे न कराची तूं हुन खां त मुंहिंजो कमु पुछ तूं खुटको न कर न कमदारा जी हुकुम कर पोइ देर छा जी हाणे जो हाणे वञ ऐं माई नामत खे वठी अच हा मासी नियामत खे वठी तूं बसि वेह ऐं जो वञा थो छो थो अचां तूं वेह हिते हलिया मासी हलिया वेह हलिया 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 ठीक गान आया मुशीद मयदीन पीरान पीर ay अल्लाह कमदारा apa इथलियो मेरी मासी का खबर जारो पूछ कमदारा मूं तोखे चयो मासी नियामत खे वठी पर ही वरी केरु ay apa yo मुझे मुड़ चारो ay चारो छॾो अबा न को कमाए न को करे को आई से मुझे ला मुखे देर लगे मोए जी वरी आ पाड़न मां वरी पढ़ाई कुकुड़ रही कर अल्लाह ए सही ने सोने करे मुके मोए के कद पाण सा वठी वाह हां मासी भली करे वठी भली करे ay अल्लाह भली अल्लाह ताकत ॾिसी अल्लाह खैर सा गुराए में तो जो न्यापो मिले में मानी भी दांगी में छड़े को आई है माई नामत मूं ते घुरायो करने वधीक असिल तूं कमदार खे वठी ला मासी असल में ॻाल्हि इहा आहे त तोखे ख़बर आहे अॻ में त इहा बेनज़ीर वारा हज़ार रुपया अॻ में मिलंदा हुआ महीने ते अब मुखे कोन मिलन मुझो कारण कोन दाद में बंद करे छडियो मासी पोइ हाणे उहा नसीब जी ॻाल्हि आहे पर हींअर ख़बर अथई नवाज़ शरीफ़ लख लख रुपया चेक ॾिना आहिनि हींअर जेका इहा हाणे जेका गवर्नमेंट आई आहे न सच्ची तो सची बची कूड़ थोरी था तोसां करियूं सो मिड़े 5-6 हींअर चेक मिलिया जी रही सघे त रईस मूंखे चयो त हाणे को पाणी ओड़े में अहिड़ो ग़रीब मिसकीन का माई का हुजे त हुनजो बि नालो ॻोल्हे त पाण हुनजो फार्म भरे मोकिलियूं त मूं त मुंहिंजो हाणे मासी नियामत खां पोइ ॿियो कहिड़ो भला ग़रीब आहे हां बा आवां जे पाड़े में पई है अल्लाह जे आसरे तो जे आसरे अबा ही सच्ची ऐं हिन जो जेको ॾाढो हो न अल्लाह कंदो त ख़बर का सबार ओ पंहिंजो अल्लाह कंदो त जन्नत में रब जाई बिल्कुलु अल्लाह जे विषय बा कदे कोन न को पाड़े सा फिचाई न को ॿियो मानी टुकरी ला माण्हू रूंदा हुआ पर मासी हाणे असल में ॻाल्हि इहा आहे त हुनजो भरबो फार्म सच्ची तो हा फार्म भाई अल्लाह केड़ा नमा नमूना निकता अबा कुकड़न जा फार्म बुतासी केलन जा फार्म बुतासी माखी जा फार्म बुतासी हाड़ वरी रंगन जा फार्म हाय रे मुल्क जी ना किथे मासी यार सॼो सिस्टम हींअर कंप्यूटर सिस्टम थी वियो आहे न हाणे फार्म भरजनि पोइ उन्हनि ते सहियूं थियनि भई अञा ठपा लॻनि तंहिंखां पोइ उन्हनि खे पैसा मिलनि पर हा महीना पहले न मूंखे सही करण जी ख़बर ई कान्हे न न उहो वरी तूं अंगूठो त हणी सघंदी न आंगूठो सत पंहिंजे पुट जे पुठ ते हणा हा हा त पोइ बसि असांखे खपे ई अंगूठो मासी हा बि मुशीद मयदीन
Ay Allah, betul yang apa yo nak go bilik di peresar. Cukup je di kayu am. Mas sudah TV. Allah mari ni. Masih. Ada hi farm ah. Hina te tu juga so nama. Ya masai. Ina uto bol bol itu han. Te. Ay sudah TV malah kita nyanyi. Allah mari ni. Sudah TV. Mana kau kembali nak kau kare mau jatuh mungkin dia be. Allah kanda dah mana ro kucing dah. Ay mau cari ke saja mau itu teri itu tak. Ela mati ana mana ke jatuh mau ke. Mau. Nak kau balik pinai nak kau mungkin pinai nanti. masih tu छत खड़ी ने के तू तैयारी जल्दी कर देर थी थी ने के बच्ची में का यार ये तो साईं का गोजी आई तो करा या को फिनो को आई तो आने लगे पियो छटे ने के आए जिंदड़ी आए ने के बच्ची जिंदड़ी गाला का तो नहीं निंजे अब जन माने सही तो मासी अना करे कुछ जो वेरा वेर वदु जो असारन में जालुम जी ता खबर वठो तो खुदा कदो ता कुछ होंदी मासी हान तू खुद को न कर अला खैर करे ये 15 ॾींहंनि में तो जा पैसा अची दा बा मन रही सवट पो तोखे आऊं घर वेठे ॾेई वेंदुसि हाँ बुधा करू कम कराए दे हम हजार खर्ची जारी दी थी हाँ मासी तू खुद को न कर ना वेठो यार तू चला दी करे खबर आए तो जो उपकरण पेरो कम बुनियादी तो तेरा हाँ हल मासी हल बस घरू गए हल चला करे कुछ हो जो हाँ मुझे कम में मेरे पारे तो हाँ तो तू खुद को न कर तो आती जाएगी हम हाँ कार्ड पाण के छा कंदी हल हतरू पाण सलाम तो के कमदार बाबा जो कम गए थे बस तुझी दुआ खपे हाँ कमदार जी। कोई देर चाली हाने जो आए वन हिंजरी जमीन ते कम शुरू करे छे बस तू खुद को न कर हींअर 50 ट्रैक्टर लगा कम शुरू था करियो हाण ना छोरा ईंदा त नठियूं एड़ियूं खाईंदा हाणे हल हलो बस हल सबक पको पुट अचो अचो मासी ने अमन अचो वियो छा थियो मासी ने अमन अॼु त ॾाढा परेशान पिया लॻो बस बाकी तो खबर छा थियो असांखे बि ख़बर पए ay apa mujo antare wajho ay apa ay ala kata tavadera pucharo thide ay mua khuda ko karo nag khidere apare ay ala kata tamwa kam tar tractor jeta di marande mua आया बाबा मुझे तो लेको लाया बड़े छा कहूं अम्मा छा कहूं आया बा ओ वडेरो तो मुखे घुराए जाए तो नवाब शरीफ लख रख दे अच्छा नवाज शरीफ लख रुपया ॾिना आहिनि तो हिन ए मुखे खणी हेडा पन्ना जी लऊं मोए मुखे चरिए ओडी माला भागारो गुंडो हयो पोइ तूं अबा तो मुंह नते आंगू ठवायो आई पो मुखे खबर पई त मुजी जेका ॾह चिरे बस ज़मीन वीन उते मो कब्ज़ो करे वियो बाबा वरी वकील ॾा वयसि आई आऊं इस्माइल पल्ली जे ॾा वयसि अबाड़े आई अबा अब्दुल करीम पल्ली जे ॾा वयसि अबाड़े आई मुखे चओ माई हाणे जे करे ओ शिक्षण में विझे करे कुझु कोन लिखी पढ़ी हथ सां ॾिने मूं सन्यासी मो काट मूंखां कमदार मो कारूं दर सां वठी वियो ऐं बाब जी दिक़त थी पई पुछा हिते रख मासी नेमत हाणे ख़बर पई आहे न पहिरीं त वॾी वेड़ी हूंदे कई मुआ मास्तर असांजी नियाणियूं घर जो ठाह ऐं ॿुहारो कनि पढ़ाई मां छा थो मिले हाणे ख़बर पई आहे न त जेकॾहिं तूं पढ़ियलु हुजे हा त इहे कमदार ऐं मास्तर कूड़नि कागज़नि ते तो अंगूठा न लॻाइनि
ख़बर पई है न हाणे सच्ची तो थे अब्बा सच्ची तो थे यार वठी गाल सच्ची अब्बा अब्बा इन मका सवाए माण्हू कबर में आया अब्बा अंधो आई आउन सजे गोठ वारन खे दी आई सभिनि बने वारन खे दी अब्बा खुदा जे वास्ते पंहिंजे न्याणी ने पुटन खे पढ़ायो आई किथे मुंहिंजे न थिए मूं नियामत जहिड़ा बुछड़ा न थी मिले अब्बा आई अब्बा पंहिंजे न्याणी ने पुटन खे पढ़ायो रे अब्बा आम तो सवाई तो थी करिया सजे गोठ जो कम कर लायो तो शाम जो तो पढ़न दियसि शाबाश अम्मा शाबाश तो करी वही पढ़ अल्लाह साजा बाप के माफ कजे मु तो के लाई घट वध गालायो न ठिकी न वाह ठिकी बख्तावर तव्हां पुट हाणे पढ़ो तव्हांजी ॾाॾीअ जूं अखियूं खुली वयूं आहिनि ठीकु आहे पुट शाबाश